जी दोस्तों, अव्हांखे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि सां गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, ॾेह तोड़े परॾेह में लखे सिंधी आबाद आहिनि। घणनि जो तालुक़ सिंध पाकिस्तान जी नेशनैलिटीअ सां आहे त कुझु अहिड़ा सिंधी आहिनि जिन जी नेशनैलिटी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां आहे। पर इहे सिंधी जिते बि रहनि था, सिंधी सॾाइनि था, सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था ऐं असां इन्हनि ते फ़ख़्रु कयूं था, सिंधी हुजण ते, उन्हनि जी कामयाबीअ ते। असांजे चैनल जो मक़सदु आहे पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हुनि जे बारे में अव्हांखे मालूमात ॾियूं। घणनि सिंधी शख़्सियतुनि जी मालूमात अव्हां ताईं मौजूदु आहे, पर हिन चैनल जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त उन्हनि सिंधी शख़्सियतुनि जे बारे में पूरी मालूमात असां पंहिंजे चैनल ते इकठी कयूं त जीअं असांजे ईंदड़ नस्ल खे इहा मालूमात मिली सघे। साइंस एंड टेक्नोलॉजी, सोशल मीडिया जो दौरु आहे, उन लिहाज़ खां जेके शख़्सियतूं किताबनि में, विकीपीडिया या मुख़्तलिफ़ ज़रियनि सां महफ़ूज़ आहिनि, असां उन्हनि खे वीडियो जी शक्ल में महफ़ूज़ करे पंहिंजे ईंदड़ नस्ल लाइ रखणु चाहियूं पिया। ऐं असां अव्हां दोस्तनि सां गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे वधि खां वधि दोस्तनि ताईं शेयर कयो त जीअं इहा मालूमात नए नस्ल या नौजवान सिंधियुनि ताईं पहुची सघे। जीअं त पूरी दुनिया में लखे सिंधी आबाद आहिनि, उन्हनि लखे सिंधियुनि मां हज़ारे सिंधी अहिड़ा आहिनि जिन मुख़्तलिफ़ शोबनि में पाण खे मञरायो आहे ऐं सिंधी सक़ाफ़त, सिंधी ॿोली ऐं सिंध धरतीअ जो नालो रोशन कयो आहे। असांजे शॉर्ट वीडियोज़ जो मक़सदु इहो आहे त उन्हनि सिंधी शख़्सियतुनि खे बेटा पेश करे सघिजे ऐं उन्हनि जो रिकॉर्ड तारीख़ में महफ़ूज़ करे सघिजे त जीअं असांजा वीडियोज़ ईंदड़ नस्ल ॾिसी सघे ऐं पंहिंजे हीरोज़ खे सुञाणे सघे, यादि करे सघे। वॾी महिरबानी, लख थोरा, जी लतीफ़, जय झूलेलाल।